नाज़रीन, मीरपुर ख़ास भरिसां पाणीअ जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि एहतजाज जी धरणो हणी मेन रोड बंद करे छॾियो आहे। इन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर तालिब शहर। जी तालिब, वधीक अपडेट कजो। जी बिल्कुल, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही मीरपुर में पाणीअ जी शदीद खोट हुजण सबबि अॼु थर्ड डिवीज़न में जे किपरोवा मां निकिरंदड़ सामारो शाख ऐं गिरोड़ शाख जी पुछड़ीअ में पाणीअ जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि जे अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो आहे, जेको अञा ताईं जारी आहे ऐं उन धरणे सबबि किपरो मीरपुर रोड ब्लॉक आहे। उनजी अॻवानी जेको अब्दुरम शहर भाऊ मरी साजन मरी ऐं ॿिया करे रहिया आहिनि। जॾहिं त इहो 8वीं क्लास जा जेको इम्तिहान बि हलंदड़ आहिनि ऐं शागिर्द जेको उन ट्रैफिक मुअतल हुजण सबबि शागिर्द पातल आहिनि ऐं उन्हनि जो 8वीं जो पेपर जेको आहे उहो रहिजी वियो आहे ऐं उन खां सवाइ आपाती अमलदारनि सां राब्तो कयो आहे, जेको हिन धरणे में अञा ताईं केरु अचण लाइ तयारु न आहे। पुलिस वॾे तइदाद में धरणे में मौजूदु आहे ऐं आबादगारनि जो इहो ई चवणु आहे त मुंड जे आबादगारनि खे असांजे हिसे जो पाणी विकिरो कयो थो वञे ऐं पुछड़ीअ में असां वटि पीअण जो पाणी बि न आहे। तालिब, तव्हांजी महिरबानी।